अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। हुकूमती इत्तेहाद पारां PTI खिलाफ मुल्क में सियासी पावर शो जो उसूली फैसलो। ज़रियन मूजिब हुकूमती इत्तेहादीन ऐं PDM जे इजलास में फैसलो कयो वियो। PTI खिलाफ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी जलसा कया वेंदा। ज़रियन मूजिब मुस्लिम लीग नून इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं लाहौर में जलसा कंदी। MQM कराची, पीपुल्स पार्टी हैदराबाद ऐं सखर में जलसा कंदियूं। JUI पेशावर, PK मेप ऐं BNP कोयटा में सियासी ताक़त ॾेखारींदियूं। जलसन में इत्तेहादी जमायतन जी समूरी क़यादत शिरकत कंदी। हुकूमती इत्तेहादीन ऐं PDM पारां इमरान खान खे नाअहल कराइण लाइ सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल करण जो फ़ैसिलो। रेफरेंस बाबति वफ़ाक़ी काबीना खां मंज़ूरी वरिती वेंदी। काबीना जो इजलास सुभाणे तलब। ज़रियन मूजिब रेफरेंस आर्टिकल 62 ऐं 63 तहत दाख़िल कयो वेंदो। PTI अॻवाननि जा नाला ECL में शामिल करण बाबति क़ानूनी टीम जोड़ी वई। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त साबित थी वियो त परॾेही फंडिंग थी आहे। इमरान खान लाॻीतो इलेक्शन कमीशन अॻियां कूड़ ॻाल्हायो। हक़ीक़तुनि मां साबित थियो त इमरान खान परॾेही गुॾड़ो आहे। संदसि ख़िलाफ़ आईन क़ानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। PP चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान खान के मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो चोर करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान खान मुल्की तारीख़ जो सभिनी खां वॾो चोर साबित थी चुको आहे ऐं करप्शन ख़िलाफ़ संदसि बयानियूं कूड़ो निकितो। इमरान खान इलेक्शन कमीशन के जांच खां रोकण लाइ किरियल हरबा इख्तियार कया, पर क़ौम साम्हूं बेनकाब थी वियो। जेको शख़्स कूड़ा कसमनामा इलेक्शन कमीशन खे ॾे, इहो सादिक ऐं अमीन नथो थी सघे। PTI जी बुनियाद करप्शन ते रखी वई हुई। गैर मुल्किन खां फंड वठी गैर मुल्की साज़िश जो नारो लॻाईंदड़ PTI जी मुनाफ़िक़त हुई, जेको वाइको थी वियो। मुल्की सियासत खे ख़राब करण वारो इमरान खान आवाम जो ॾोही आहे। घरू वज़ारत पारां PTI खे सुभाणे इलेक्शन कमीशन ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरे जी इजाज़त न ॾियण ऐं रेड ज़ोन में दाख़िल थींदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾियण जो ऐलान। घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त सुप्रीम कोर्ट तरफ़ां रेड ज़ोन में एहतजाज ते पाबंदी लॻायल आहे। रिपोर्टूं आहिनि त PTI कारकुन इलेक्शन कमीशन ते हमिलो करे सघनि था। PTI एहतजाज जे नाले ते ॾफेड़ ऐं पखेड़णु चाहे थी। रेड ज़ोन में दाख़िल थींदड़नि खे रोकियो वेंदो। केर मयार न ॾे, कंहिं बि कानून हथ में खयो त सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। गैर मुल्की एजेंट बाबति काबीना में अहम इजलास फ़ैसिला कया वेंदा। PTI पारां इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत वञण जो ऐलान। इलेक्शन कमीशन तकड़ में फ़ैसिलो ॿुधायो। फ़ैसिले में उणायूं आहिनि। कानून वारे वज़ीर जी ख़्वाहिश मूजिब फ़ैसिलो ॾिनो वियो। PTI अॻवान फवाद चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त हुकुमरान इत्तेहाद जे वफ़द पारां इलेक्शन कमीशन सां मुलाक़ात बैदि फ़ैसिलो आयो आहे। इलेक्शन कमीशन में केस इल्तिवा में हो ऐं हुकुमरान इत्तेहाद जे वफ़द जी मुलाक़ात बैदि फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। इलेक्शन कमीशन के 2002 जे रूल्स मूजिब रेफरेंस मोकिलण जो इख्तियार नाहे। चीफ इलेक्शन कमिश्नर ख़िलाफ़ रेफरेंस फाइल थी चुको आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त हाणे जेल जा रस्ता PTI जे लीडरनि खां परे नाहिनि। PTI वारनि चयो त इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो संदनि ख़िलाफ़ कुझु नाहे। फ़ैसिले में कुझु नाहे त PTI वारा अदालत छो था वञनि। इमरान खान आख़िर केसी ताईं अदालतुनि पोयां लिकंदो रहंदो। मनी लॉन्ड्रिंग ऐं 2 नंबरी साबित थियण ते PTI वाइड़ाइप जो शिकार थी वई आहे। मौसमियाती तब्दीली वारी वज़ारत जे वफ़ाक़ी वज़ीर श्री रहमान चयो आहे त माहौलियाती तब्दीली सॼी दुनिया में अचे पई। अमरीका ऐं ॿियनि मुल्कनि में बि साॻी सूरत हाल आहे। बरसातुनि सबबि हिन वक़्तु सॼे मुल्क जी हालत ख़राब आहे। घर, रोड, रस्ता ऐं डैम टुटी पिया आहिनि। 9 लख एकड़ ज़मीन ऐं सारनि जो फसल बि तबाह थी वियो आहे। मौसमियात खाते वधीक बरसातुनि जी अॻकथी कई आहे।
कोटड़ी बैराज खां हेठि घुरबल पाणी छोड़ न थियण सबबि समुंड 20 लख एकड़ ज़मीन गिड़काए चुको आहे। सखर बैराज ऐं गुडू बैराज जी मरम्मत जो कम जारी आहे। मरम्मत खां पोइ सखर बैराज वधीक 20 सालनि ताईं मज़बूत थी वेंदो। सिंध जे आबपाशी खाते जे वज़ीर जाम खान छोरे जो सिंध असेंबली में बयान। संदसि चवणु आहे त सखर बैराज जी मरम्मत लाइ वफ़ाक़ी सरकार सिंध सरकार पारां गॾियल मंसूबे तहत आलमी बैंक खां 30 अरब रुपया कर्ज़ वरितो पियो वञे। सिंधु में पाणी न अचण करे बैराज जे दरवाज़नि ऐं केनालनि में वारी भरिजी वञे थी ऐं इंडस डेल्टा खे बि नुक़सान थी रहियो आहे। शहदादकोट भरिसां 2 धुरियुनि में छेड़ो, पीउ पुट समेत 4 ॼणा क़तल। ॻोठ घाड़ में मक्सी बिरादरी जी 2 धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में इमाम बख्श, अली दोस्त ऐं मुहिम खान मारिजी विया। वाक़े बैदि इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास छाइजी वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 2 मासूम भेनरुनि समेत 8 ॿार ॿुॾी फोत। संदनि घरनि में कोहराम मतल। डोकरी ॻोठ बावल जत में 3 मासूम ॿार रांदि कंदे पाणी जी खॾ में किरी पिया। मुज़मिल, आलिया ऐं ग़ुलाम रसूल ॿुॾी दमधणी हवाले कयो। ठुल वेझो जुमन शाह ॻोठ जी शाख में वेंझण दौरान 2 भेनरुनि मरियम ऐं मायरा ॿुॾी दमधणी हवाले कयो। सदमे में अमर खे बेहोशी जा दौरा। राधन वेझो ॻोठ आबसानी लाखीर में 12 वने जो नीगर अब्दुल वसीम लाखीर पाणी जी खॾ में वेंझण दौरान ॿुॾी फौत थी वियो। माजन भरिसां अंब ॻोठ वटि सिंधु दरिया में वेंझण दौरान 2 नीगर ॿुॾी विया। हिक जो लाश ॿिए जी ॻोल्हा जारी। सईद खान कोसो में ग़ुलाम हुसैन कोसो सिंधु जी लहर जे वर चढ़ी वियो। जो प्यारो नवासो मौला तौहीदा जो आखुलासो थी वे कत्ल करबल में मेरे वीरा मेरे पुत्रा इस्लाम जी सरबुलंदी लाइ करबला जे मैदान में अज़ीम कुर्बानियूं ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन ऐं संदन जानिसार साथियुनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। सिंध समेत मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में